Secrets of successful relationship or marriage. कामयाब रिश्तनि ऐं शादियुनि जा राज़, यानी अहिड़ा कहिड़ा राज़ आहिनि जो रिलेशनशिप कामयाब रहे, ख़ुशी वारो रहे, सुठो रहे। हाणे सुवालु इहो आहे त पहिरियों त जेको आहे सभई जेके आहिनि पहिरनि ॾींहंनि में जीअं मङणी थींदी आहे, जॾहिं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हूंदा आहिनि, हिक ॿिए सां वादा कंदा आहिनि त भई सभु असां सुठा हलंदासीं, ख़ुशी थींदी ऐं कॾहिं बि झेड़ा न थींदा, पोइ ईअं छो थींदो आहे? हाणे हिन ते रिसर्च थी। शिल्ड्स हिकिड़ो साइंसदान हो, उन 2007 में स्टडी कई त रिश्तनि में जॾहिं माण्हू अचनि था पिया त कहिड़ियूं स्टेजिस आहिनि। उन 5 स्टेज ॿुधायूं। पहिरीं स्टेज ॿुधाई जंहिंखे चई इनफेचुएशन स्टेज, माना जॾहिं रिश्तनि में पहिरियों माण्हू अचनि था पिया, जेकॾहिं छोकिरो ऐं छोकिरी अचनि था त उन में इहो आहे त जीअं ब्रेन में ऑक्सीटोसिन जेको आहे न शावर करे निकिरे थी पई, माना 5 मिंट बि हो हुन खां परे आहे त हिक ॿिए खे तड़प आहे। जेकॾहिं छोकिरी परे आहे 2 कलाक त हुनखे तड़प आहे, छोकिरो परे आहे 2 कलाक तड़प आहे, फ़ोनुनि ते ॻाल्हाइनि था पिया। इनखे चइबो आहे न हिकिड़ी इनफेचुएशन स्टेज, हिकिड़ी ॿी दुनिया हूंदी आहे। इहा अक्सर साल 2 साल ताईं हलंदी आहे। इहा उनखां पोइ ॿी स्टेज हूंदी आहे, उनखे रियलिटी स्टेज चइबो आहे। माना पोइ हुन मां इल्यूजन मां निकिरंदो आहे, उन ॻाल्हि मां निकिरंदो आहे, पोइ रियलिटी फेस कंदो आहे। माण्हू ॾिसंदो आहे त छोकिरी ऐं छोकिरी ॿिन्ही जा मुख़्तलिफ़ ख़्यालात आहिनि, हुनजे रहणु करणु अलॻि आहे, छो त हर को मुख़्तलिफ़ बैकग्राउंड खां आयो आहे। छोकिरी हिकिड़े बैकग्राउंड खां आई आहे, छोकिरो ॿिए बैकग्राउंड खां आयो आहे। हर कंहिंजा तौर तरीक़ा अलॻि आहिनि, उथणी वेहणी अलॻि आहे। पोइ रियलिटी थींदी आहे त भई हाणे हुनजी त आदतूं बि आहिनि। हो जेकॾहिं अचे थो घर में त बैग उते रस्ते ते रखी छॾे थो पियो, कपिड़ा हलाए थो त कपिड़ा रस्ते ते पिया आहिनि। छोकिरी चवंदी हिन जी त आदतूं ई डिफरेंट आहिनि, हीअ कीअं जेको आहे सिलसिलो आहे। जेको आहे छोकिरो चवंदो त भई छोकिरीअ में त जेको आहे उन में रोटी करण में उनखे जेको आहे हीअ थी करे छॾे, या मां हुनखे चवां त हीअ मुंहिंजी हेल्प कर त उहा नथी करे। मतिलबु हिक ॿिए जी रियलिटी जूं माना हक़ जूं आदतूं चिटियूं नज़र ईंदियूं आहिनि ॿिन्ही खे। ऐं इन स्टेज में पोइ जेको आहे पावर स्ट्रगल हूंदी आहे। ऐं माण्हू हुन में जेको आहे जुस्तजू में हूंदा आहिनि, ऐं काफ़ी माण्हू हिन में ॾाढो परेशान रहंदा आहिनि स्टेज में, त मां फ़ैसिलो ग़लति कयो, सही कयो, छा कयो मां। टीं स्टेज जेका हूंदी आहे उनखे असां चवंदा आहियूं एडजस्टमेंट स्टेज या कंप्रोमाइज़ स्टेज। हाणे हिन स्टेज में छा हूंदो आहे त उहे कंप्रोमाइज़ कंदा आहिनि, एडजस्टमेंट कंदा आहिनि त भई ठीकु आहे, हुन जूं कुझु ॻाल्हियूं मूंखे मञणियूं आहिनि, मूंखे मुंहिंजूं कुझु हू ॻाल्हियूं मञे थी पई, त कंप्रोमाइज़ करे लाइफ खे हलाइबो आहे हुनखे। इहा टीं स्टेज हूंदी आहे। इहा स्टेज हूंदी आहे जेके माण्हू कंप्रोमाइज़ न करे सघंदा आहिनि, पोइ उहे डिवोर्स जो सोचींदा आहिनि, उहे छॾण जो सोचींदा आहिनि। उहा जेका इनफेचुएशन पहिरीं स्टेज जेका आहे उहा त कुझु अरसो हलंदी आहे, छो त माण्हू त ॿई मुख़्तलिफ़ आहिनि न, हर कंहिंजा ख़्यालात मुख़्तलिफ़ आहिनि। त इहो रियलाइज़ एक्सेप्ट करिणो पवंदो आहे ऐं हलिबो आहे। ऐं के माण्हू जेके डिवोर्स करे छॾंदा आहिनि त साइंस ॿुधाए थी अगरि माण्हू सिखनि नथा, रिलेशनशिप खे हलाइणु नथा सिखनि पिया, अगरि डिवोर्स करे छॾियूं, जॾहिं ॿियो दफ़ो शादी कंदो त डिवोर्स जा चांस 63%, टियों दफ़ो अगरि शादी कंदो डिवोर्स जा चांस 70 खां मथे परसेंटेज थियनि था। माना ईअं न आहे त बसि असां पंहिंजी आइडियल जी तलाश में त मुंहिंजी एडजस्टमेंट नथी थिए, अंडरस्टैंड नथी थिए पिया, रिश्ता बदिलायूं असां। चौथी स्टेज जेका हूंदी आहे कमिटमेंट स्टेज। हर को पंहिंजी तरक़ी लाइ अॻिते वधंदो आहे ऐं जेको आहे गॾिजी करे जेको आहे हिकिड़ो जेको आहे कमिटमेंट करे अॻिते लाइफ खे खणी हलंदा आहिनि। ऐं 5वीं स्टेज जेका मैच्योर स्टेज हूंदी आहे, जंहिंमें माण्हू जेको आहे न सिर्फ़ु कमिटमेंट हूंदी आहे, पर ॿई ॼणा गॾिजी करे लाइफ खे अॻिते हलाइण लाइ हलंदा आहिनि। त जीअं हिकिड़ा वैल्यूज़ जेके गोल्स आहिनि ॿई पूरा कजनि, फैमिली जा गोल्स खे पूरा करे माण्हू, ऐं लेगेसी छॾे वञे त कहिड़ी लेगेसी छॾे वञे माण्हू, छा करे ज़िंदगी में, पोइ हिकिड़ो पको बांड थी अॻिते हलंदा आहिनि। इहा त इहा 5 जेके आहिनि इहे स्टेजिस हूंदियूं आहिनि, त माण्हू रिश्तनि में इन स्टेज मां गुज़रंदा आहिनि। जीअं मां पहिरियों ॿुधायो त ॿई जेके आहिनि छोकिरी छोकिरो या ॿई जेके पार्टनर रिश्ते में आहिनि, कहिड़ा बि पार्टनर आहिनि, उहे जेके अचनि था मुख़्तलिफ़ बैकग्राउंड खां अचनि था। हर माण्हू ॼमे थो हिकिड़े अलॻि घर में ॼमे थो, उते हुनजा कहिड़ा तालुकात रहिया, पीउ माउ सां, भाउ भेण सां, पोइ स्कूल में छा रहियो,
पोइ ॿिया उनखे कहिड़ा दुख तकलीफ़ूं कंहिं ॾिनियूं उहे सभई जेके आहिनि ब्रेन में हिकिड़ो सॉफ्टवेयर डेवलप थींदो वञे थो, असांजी जेका माइंड डेवलप थींदो वञे थो, असांजी पर्सनैलिटी डेवलप थी वञे थी। पोइ असांजो हर शइ खे ॾिसण जो अंदाज़ डिफरेंट थिए थो। हाणे उहो ई 6 लिखियलु हुजे, हिकु माण्हू 6 पढ़ंदो, ॿिए पासे खां 9 नज़र ईंदा। इवन का मामूली ॻाल्हि हूंदी, हिकु माण्हू ॾिसंदो त उहा आम ॻाल्हि आहे, ॿिए माण्हू खे लॻंदो त हिन मूंखे तानो हयो तंज़ हई आहे। त माण्हू जेको आहे ॾिसण जो अलॻि अंदाज़ थी थो वञे हुनजो। हाणे 2 माण्हू मुख़्तलिफ़ मिज़ाजनि जा रिलेशनशिप में अचनि था। हाणे ॾिसो न, हिकु ड्रामा जीअं बिग बॉस ड्रामो थो हले पियो। बिग बॉस में ॾिसो त हिकिड़ा 3 महीना हिकिड़े घर में रहनि था त विढ़नि था पाण में। त जेके माण्हू अॻिते हली 30 साल 50 साल हिकु घर में रहंदा त पोइ इहे जहिड़ा फितरा त थींदा। कहिड़े तरीक़े सां हुनखे सॉल्व थो कजे मसइलनि खे, त जीअं रिश्ता हली सघनि। त जेको मैं पहिरियों ॿुधायो त जहिड़ा झगड़ा छो था थियनि रिश्तनि में, रिश्ता छो ख़राबु थियनि था पिया, त इन करे थियनि था उहे त छोकिरो छोकिरी या ॿई पार्टनर हिकिड़े अलॻि बैकग्राउंड खां अचनि था, अलॻि सॉफ्टवेयर खणी अचनि था पिया। तंहिं करे हुन में इहा ॻाल्हि आहे त इहे थोरियूं घणियूं घटि वधायूं थींदियूं आहिनि। उनखे सॉल्व कीअं कजे इहो असां ॿियनि वीडियोज़ में ॿुधाईंदासीं। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे उनखे लाइक कयो, उनखे सब्सक्राइब कयो ऐं घणे या घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।